सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त आउं हिन तक तां चूंड विढ़ियो आहियां, अवाम सां कयल वाइदो पूरो कयो पियो वञे। हुन चयो त भली वोट कंहिंखे बि मिले पर कम बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी पार्टी कंदी। हज़ारा कॉलोनी का ये स्कूल इस बात का सबूत है कि यहाँ से मुंतखब तो पाकिस्तान तहरीक इंसाफ हुई, यहाँ से मुंतखब तो आरिफ अलवी साहब, इमरान इस्माइल साहब, आफ्ताब सिद्दीकी साहब, शहजाद कुरैशी साहब हुए, लेकिन काम बिलावल भुट्टो। कराची जे हज़ारा कॉलोनीअ में DMC पारां स्कूल जी इफ्तिताही तकरीब में शिरकत ऐं इफ्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त स्कूल में 400 ॿारड़ा तालीम हासिल कंदा। हुन चयो त कुझु माण्हू बरसात जीअं ईंदा आहिनि ऐं वोट वठी ग़ाइब थी वेंदा आहिनि। मुर्तज़ा वहाब चयो त शेख रशीद वारे रेलवे कॉलोनीअ जे ग्राउंड जो कमु बहितर नमूने सां शुरू कयो वियो आहे। हुन चयो त अवाम बरसाती ॾेढनि खां होशियार रहे, हू वाइदा त कंदा आहिनि पर वफ़ा न कंदा आहिनि। ये गुजारिश करता हूँ कि बरसाती मेंढकों से खबरदार रहें। ये वो लोग हैं जो बरसात की तरह इलेक्शन के दिनों में आपके पास आते हैं। मुर्तज़ा वहाब चयो त मदीने जी रियासत में हुकुमरान न पर ख़िदमतगार हूंदा आहिनि, वज़ीर आज़म ॻाल्हि हिकिड़ी कंदो आहे ऐं अमल ॿियो कंदो आहे। इमरान खान सिर्फ़ सोशल मीडिया, ट्विटर ऐं फेसबुक वारो वज़ीर आज़म आहे। तमाम चीज़ें आपको नज़र आ रही हैं कि इन लोगों का कंट्रोल नज़र नहीं आता चीज़ों के ऊपर। क्यों? क्योंकि ये लोग सिर्फ सोशल मीडिया के वज़ीर आज़म हैं, ट्विटर के वज़ीर आज़म हैं, फेसबुक के वज़ीर आज़म हैं। मुझे दुख के साथ कहना पड़ता है कि कल बजाय इसके कि वज़ीर आज़म पाकिस्तान वहाँ पर जाते, इस्लामाबाद में उस वालिद का गम हल्का करते, क्वेटा में जाके उन लवाहिकीन का गम हल्का करते, एक ट्विटर पैगाम के ज़रिए कंडोल कर रहे हैं। मुर्तज़ा वहाब चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे, खेसि घर वञण जो टाइम अची वियो आहे। कैमरामैन अरसलान अमन सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।